मीरपुर ख़ास परसां रिगड़ी में मंगणहार बिरादरी बासर धुर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। टंडो जान मोहम्मद थाणे जी हद ॻोठ जियो कलोई जे रहवासियुनि मंगणहार बिरादरी जे मर्दनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि प्रेस क्लब अॻियां निटहण समय एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे, जंहिं सबबि मीरपुर ख़ास ऐं कोट ग़ुलाम मोहम्मद रोड ब्लॉक थी वियो। धरणे जी अॻवानी कंदड़ शोएब अली मंगणहार, माजिद अली, बसमात रशीदा मंगणहार, परवीन ऐं ॿियनि औरतुनि साफ़िन अॻियां दाहींदे चयो आहे त कुझु ॾींहं मंगणहार ऐं कलोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो हुयो, जंहिं में ज़ख़्मी थियल शबीर अली मंगणहार, जंहिंजो हैदराबाद इस्पताल में इलाज हलंदड़ आहे। हुननि चयो आहे त असांजे ॻोठ में वाटर सप्लाई जे तलाउनि तां पाणी पीअण जे पाणी भरण लाइ औरतूं वयूं त मथां सलीम कलोई, अली हसन ऐं संदसि बिरादरी जे माण्हुनि लतुनि ऐं मुकुनि सां हमलो करे ॾिनो। औरतुनि जी तज़लील कई अथनि। हुननि डीआईजी मीरपुर ख़ास, एसएसपी मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।